अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां शेयर कंदा आहियूं। दोस्तों हाणे सोडल जरा हिकु वरी प्रॉब्लम थियण वारी आहे। कहिड़ी प्रॉब्लम? छा राज़न वारा सोडल खे पकिड़े पूरो कंदा? छा उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त जेको कूंज आहे उन्हनि वटि आहे उन्हनि जी सौट या ककर पूरो कंदो या मंसूर खान? दोस्तों सॼी अपडेट ॾींदासीं नंढड़े वीडियो में आख़िर ताईं ॾिसंदा। वरी अपडेट तव्हांजे नाम कंदासीं। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ़िलहालु हिननि खे ख़बर कोन पवंदी त उहो किथे आहे। ॻोल्हा कंदा मंसूर खान वारा बि, उन राज़न ऐं ककर वारा बि, लेकिन ककर कोन मञंदो। ककर इहा ई ॻाल्हि कंदो त इहा छोकिरी जेको आहे मुंहिंजी भेण यानी मंसूर खान वटि आहे, ऐं शाहनवाज़ खान ककर खे खुतू ॾींदो। राज़न त इन जी ॻाल्हि ते नथो लॻे, मंसूर खान सां नथो उलझे। उन ख़बर आहे मां जहिड़ो कंदुमि त पूरो थी वेंदुमि। ककर टरड़ो आहे थोरो काविड़ी लाइ, इन खे शाहनवाज़ खान अञा भड़काईंदो ऐं पाण में हिननि खे विढ़ाईंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे मंसूर खान बि ॻोल्हा कंदो ऐं हिननि खे का ख़बर न पवंदी छोकिरी केॾांहुं वई। नेठि हिकु न हिकु ॾींहुं ज़ाहिर थींदी त उहो मंसूर खान वटि हुई, पाण बि सॉरी हुन सोडल वटि हुई ऐं सोडल मूंखे क़ैद करे छॾियो हुयो। पोइ सोडल जो चहिरो उन कूंज जे साम्हूं बि अची वेंदो। फ़िलहालु त उन खे दिलासा ॾिए थो, पोइ उहो इन खां नफ़रत कंदी। अहिड़े हिसाब सां जॾहिं मंसूर खान खे ख़बर पवंदी हू सोडल जे मथां मुराद जे मथां वॾो खावड़ कंदो।